जी नाज़रीन, घोसपुर वारे इलाइक़े में आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 18 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ मारक बयो रहवासी ॿ पौरियत गुलबार शेख ऐं अलीबख्श मीरानी खे घोसपुर पुलिस से मुबैना मुक़ाबले बाद बाजियाब करण जी दावा कई आहे। घोसपुर पुलिस SHO खलील अहमद रिंद कचे जे डंडी वारे इलाइक़े में मुबैना मुक़ाबले बाद ॿिन्ही पौरियतुनि खे बाजियाब कराए वरितो आहे। ॾोहारी ॿिन्ही मुग़वियुनि खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त पुलिस खुफ़िया इतलाह ते बर वक़्तु कार्रवाई कई त ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थी पियो। ॾोहारनि जो घेरो तंग थियण सबबि ॾोहारी ॿिन्ही मुग़वियुनि खे छॾे पाण ऊंदाही जो फ़ाइदो वठी कचे तरफ़ फ़रार थी विया। पुलिस जी दावा। घोसपुर पुलिस कुझु ॾींहं अॻु मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ शक जी बुनियाद ते ॻोठ बसर ओगाई में कार्रवाई करे कश्मीर ओगाई ऐं शाबान ओगाई जे घरनि खे ड्राए पट करे छॾियो हो। कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं हुयूं जंहिं सबबि ॾोहारनि ते दबाउ हुयो। पुलिस से दावा कई आहे त हिकु मुबैना ॾोहारी मीरसन ओगाई खे हथियारनि समेत गिरफ़्तार बि कयो आहे, जेको तेगाणी ऐं जागिरानी गैंग जो सहूलतकार आहे। जी नाज़रीन, घोसपुर वारे इलाइक़े मां असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां 18 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॿिनि पौरियत नौजवान गुलबार शेख ऐं अलीबख्श मीरानी खे घोसपुर पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाजियाब करण जी दावा कई आहे। मुग़वियुनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। गुलबार नालो आहे। गुलबार तो घणा ॾींहं थिया आहिनि अॻु में अगवा थियो? साईं असांखे 15-16 ॾींहं थी विया आहिनि। अच्छा, हा, कहिड़े इलाइक़े में किथे रखियो हूंदो? साईं ख़बर न आहे। असां कचे जे इलाइक़े में हुयासीं। असांखे हितां अखियूं ॿधियूं खयूं विया हलिया, का ख़बर कान पई। वरी असांखे खयूं ॿाहिरि वञनि पिया। पोइ साहब वारनि जी महिरबानी थी, जंहिं असांखे घेरो करे फायरिंग करे असांखां आज़ादु करायूं। अॼु असांखे आज़ादु कराए पोइ उहे ठकारे भॻा। असांखे का ख़बर न पई त अलाए केरु आहे या केरु न। असांजी अखियूं ॿधिलाऊं, असांखे बाज़ाब साहब करायो। कीरे साहब घोसपुर जे साहब छॾायो, SHO साहब पावर साहब, उन्हनि असांखे आज़ादु करायो। उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। असांखे ॾाढी तकलीफ़ आई शाह जे कचे में हिते असांखे आज़ादु कयो। हा साईं, पहिरें ॾींहुं ॾाढो असांखे कुटियऊं। पोइ असांखे का ख़बर कान्हे। हिकिड़ी बसि खॾ ई हिकिड़ी कूड़ में असांखे सटियऊं वञी। उते जीअं असांखे मानी बि ईअं सटींदा हुआ अची, जीअं कुतो मानी खाए ईअं उते अची सटींदा हुआ। न वधीक असांखे राति ॾींहुं हिकु पेशाब बि उते त हर शइ मानी बि असांजी उते ई हिकिड़ी खॾ ई उन खॾ में असां पिया हूंदा हुआसीं। अच्छा, जे थधि जी मौसम आहे, कचे में तमामु घणी थधि हूंदी आहे, उनजे लाइ को बंदोबस्तु हुयो? हिकिड़ी पुराणी गिनती हेठां पुराणी सवड़ उहा जीअं असांखे ॾींदा। हिकिड़ी कूड़ ठहियल उन कूड़ में असां पिया हूंदा हुआसीं। था वधीक न ॾींहं जी ख़बर न कलमो ई भरे न सघंदा हुआसीं त आज़ान ई कान ॿुधंदा हुआसीं।